तंहिंजे करे रसूल अकरम जी ज़िंदगीअ में बि अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी हुई जेके दीन खे कोन सुञाणंदा हुया। दीन खे कोन सुञाणंदा हुया त अहल बैत खे किथां सुञाणंदा। जॾहिं अहल बैत खे कोन था सुञाणनि त पोइ अहल बैत जो एहतराम किथे थींदो। पोइ इहो सबबु आहे जो अहल बैत सदाईं मुसीबतूं बर्दाश्त कयो। कल्ह तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयो अहल बैत लाइ पहिरीं मुसीबत जेका आहे रसूलुल्लाह जी वफ़ात आहे। रसूलुल्लाह जी वफ़ात एतिरी मुसीबत आहे अहल बैत ते जो अहल बैत फरमाइनि था हसन हुसैन ज़हरा फ़ातिमा ये अहल बैत आहिनि। इहे फरमाइनि था त असां उन ॾींहुं ईअं महसूसु कयो त ॼणो आसमान असां तां सायो छॾे ॾिनो आहे ऐं ज़मीन असांखे खणणु छॾे ॾिनो आहे। इहा मुसीबत रसूलुल्लाह जी वफ़ात जी मुसीबत। ॿी मुसीबत अहल बैत ते फ़ातिमा ज़हरा जी शहादत। फ़ातिमा ज़हरा जी शहादत रसूल जी धीउ जी शहादत। अञा रसूलुल्लाह जी वफ़ात खे चंद महीना मस गुज़रिया आहिनि, साल बि कोन गुज़रियो आहे ऐं उनजी धीउ शहीद थिए। अज़ीम मुसीबत आहे, अज़ीम मुसीबत आहे। मां सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। बीबीअ जॾहिं अली इब्न अबी तालिब जो दिफ़ा कयो त पोइ बीबीअ जो घर हमलनि जो मर्कज़ बणिजी वियो। त बीबी दिफ़ा थी करे अली इब्न अबी तालिब जो हुकूमत खां। बीबीअ जो घर हमलनि जो मर्कज़ बणिजी वियो। हिकिड़ो दफ़ो हमिलो न आहे थियो, 3 दफ़ा हमिलो थियो। 3 दफ़ो हमिलो आहे जॾहिं बीबीअ जे घर जे अंदरि दाख़िल थिया आहिनि। बीबी दरवाज़े ते बेहोश थी आहे। अली इब्न अबी तालिब खे उन मज़लूमाना हालत में वठी विया आहिनि। बीबीअ खे जीअं होश आयो त बीबी फ़िज़ा खां पुछे थी, फ़िज़ा मुंहिंजो इमाम किथे आहे, मुंहिंजो इमाम अली किथे आहे। फ़िज़ा ॿुधाए अहिड़े मज़लूमाना हालत में वठी विया आहिनि। बीबीअ खां पंहिंजो ज़ख़्म विसरी वियो, पंहिंजी मुश्किल विसरी वई। बीबीअ चादर पाती आहे, मस्जिद में आई आहे। बीबीअ जे साम्हूं अजीब मंज़र आहे। हिकिड़ो माण्हू मेंबर ते वेठो आहे, उनजे साम्हूं अली इब्न अबी तालिब बीठो आहे ऐं अली इब्न अबी तालिब जो हाल इहो आहे जो अमामो अलीअ जे सर ते कोन्हे, उहो अमामो अलीअ जी गिचीअ में। चौधारी कुझु माण्हू बीठा आहिनि जिन जे हथनि में तलवारूं आहिनि ऐं तलवारूं मयाणुनि मां निकितल आहिनि। हिकिड़ो माण्हू चए थो अली बैत कर। अली चए थो जेकॾहिं न कयां त, जेकॾहिं न कयां त चवंदा तुंहिंजो सर जुदा कंदासीं। इहो मौक़ो आहे जिते बीबीअ खां बर्दाश्त न थियो। बीबी थोरो अॻिते आई आहे ऐं फरियाद करे चवे थी मुंहिंजे अलीअ खे छॾियो वरना मां पंहिंजे सर तां चादर लाहींदसि, वरना मां पंहिंजे सर तां चादर लाहींदसि, तव्हांजे लाइ बददुआ कंदसि, तव्हांजो मदीनो बर्बाद थींदो। सलमान फारसी चवे थो मां उन वक़्तु मौजूदु हुउसि अली इब्न अबी तालिब वटि। मूं ॾिठो बीबी हिकिड़ी नंढड़ी भित जे पोयां बीठल हुई। जीअं बीबीअ इहो जुमिलो चयो त मां चादर लाहींदसि, तव्हांजे लाइ बददुआ कंदसि, बीबी सलमान चए थो मां ॾिठो इहा भित पंहिंजे पाड़ खां पटिजी मथे बुलंद थी बीबीअ जे साम्हूं। मतां बीबी पंहिंजे सर तां चादर लाहे। मदीने जे आस पास में ज़िलज़िले जा आसार नमूदार थिया। अलीअ मोकिलियो सलमान खे, सलमान वञ जल्दी कर फ़ातिमा वटि वञ। फ़ातिमा खे चओ रहमत लिल आलमीन जी धीउ आहे, बददुआ न कर। रहमत लिल आलमीन जी धीउ आहे, बददुआ न कर। सलमान पहुचे थो, उन वक़्तु पहुचे थो जॾहिं बीबीअ पंहिंजा 2 हथ मथे खणी चुकी हुई। बीबी जा हथ बुलंद आहिनि। सलमान चए थो या ज़हरा अलीअ जो पैगाम इहो आहे
त रहमत लिल आलमीन जी धीअ बददुआ न कर। बीबीअ पंहिंजा खयल हथ हेठि करे ऐं चवे थी जीअं अलीअ जी मर्ज़ी, जीअं अलीअ जो हुकुम। मिंबर ते वेठल चयो अलीअ खे छॾियोसि जेसिताईं फातिमा ज़िंदा अथसि। छॾियो अलीअ खे जेसिताईं ज़हरा ज़िंदा अथसि। ज़हरा अलीअ खे वरितो ऐं बजाए इन जो घर अचे रसूलुल्लाह जे क़बर ते वही ऐं रसूलुल्लाह जे क़बर ते वञी पोइ ज़हरा इहो नोहो पढ़ियो आहे, सुब्बत अलैयल मसाइब लौ अन्हा। बाबा उथे हां, ॾिसे हां, मूं ते उहे बि मुसीबतूं आयूं आहिनि जेकॾहिं ॾींहंनि ते पवनि हा त उहे बि रातियूं बणिजी वञनि हा। बाबा तूं हुए जॾहिं मुंहिंजो मुहाफ़िज़ हुए। बीबी चई ते अॼु हिन चादर खां सवाइ मुंहिंजो कोई मुहाफ़िज़ न आहे रहियो। अला लानतुल्लाह अला क़ौमि ज़ालिमीन सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लिबिन यनक़लिबून। अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन